सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी हाणे मूंखे इहो ॿुधा त तूं कहिड़ा शर्त खणी हिते पहुतो? के बि शर्त खणी न आहियां पहुतो। असां तोसां ॻाल्हियूं करणु चाहियूं था। जॾहिं त तोखे इहा ख़बर आहे त असां वटि ॻाल्हियुनि जी वाट ख़तम थी चुकी आहे, पोइ तूं कहिड़ी उमेद खणी हिते पहुतो ही? तव्हांजो इनकार वारिस जी मौत जो सबबु बणिजी सघे थो। जेकॾहिं वारिस जी ज़िंदगी पूरी आहे त पोइ मुंहिंजो इक़रार बि वारिस जे मौत खे टारे नथो सघे। उन करे मां तोखे चवां थो त तूं पंहिंजे असुल मक़सद ते अच। मां चाहियां थो त कमाल खान ऐं तव्हांजे विच में ठाह थी वञे। इहो नामुमकिन आहे त हिकु वासींग नांग खे बख़्श करे उनखे मां पंहिंजे भर में विहारियां। मां नथो चाहियां त तव्हां खीर खंड थी वञो, पर मां इहो चाहियां थो त तव्हां में जेके बि इख़्तिलाफ़ात आहिनि उहे सिर्फ़ु ख़तमु थी वञनि। तव्हांजो रस्तो अलॻि हूंदो, असांजो रस्तो अलॻि। केर बि कंहिं सां अॻिराई न कंदो। तूं छा थो चाहीं त मां उन्हनि ज़ालिमनि खे बख़्श करे छॾियां जिन मुंहिंजे ॻोठ वारनि जो नाहक रतवा आयो आहे? जेकॾहिं तव्हां इन ज़िद ते रहियो त अञा वधीक रतवा ईंदो, वधीक खून थींदा। उनखां पोइ जेके बि खून थींदा उहे सिर्फ़ु सिर्फ़ु तुंहिंजे खाते में लिखिया वेंदा, छो त असां ठाह लाइ हथ तोड़े वधाए चुका आहियूं ऐं तूं हथ पोइते थो खणी। कमाल खान, जेको कुझु मूंखे गफ़ार खान सां ॻाल्हाइणो हुयो उहा त तोखे ख़बर आहे त मूं ओठे खे छा चयो। ओठा सभ खां पहिरियां गफ़ार खान जे अॻियां उहे शर्त रखणा आहिनि, हू मुंहिंजे हमराह वलूअ खे आज़ादु करे। उनखां पोइ असां दुश्मनीअ में उन्हनि जा जेके माण्हू मारिया आहिनि उन्हनि असांजा मारिया, असां उन्हनि जा मारिया। हाणे भले साईंअ ते हथु रखी सभु दरगुज़र करे छॾींदासीं ऐं ॿिन्हिनि धुरियुनि में ठाव करे छॾींदासीं। अदा ठाह त कंदो, पर मुंहिंजो हक़ मूंखे कोन मिलंदो। कमाल खान, पहिरियां गफ़ार खान ऐं मुंहिंजे विच में ठाव थी वञे। कमाल खान, तुंहिंजे हक़ जूं ॻाल्हियूं फ़ैसिले में वेही कबियूं। ओठा सम्झी वए न छा करिणो आहे। उठा मता तूं हाकम खां जी ॻाल्हियुनि में अची वञ। कमाल खान, तूं मुंहिंजे मथां भरोसो कर, मां एतिरो ॿार न आहियां। हाकिम खान जा शर्त वञी गफ़ार खान जे साम्हूं रखंदुसि। मूंखे छा ॻाल्हाइणो आहे उहो मां बहितर ॼाणां थो। हाकिम खान तुंहिंजो हर हिकु लफ़्ज़ चयल ओठे वञी अदा सां ॻाल्हायो हूंदो। हाणे ॾिसो त अदा छा थो चओ। कमाल खान, मूंखे पूरी पक आहे त गफ़ार खान इनकार कोन कंदो ऐं हू वलूअ खे आज़ादु कंदो। कमाल खान, वलूअ जे सिर जे बदिले वारसां ई छोकिरीअ खे आज़ादु कंदासीं। हाणे तूं मूंखे रुॻो एतिरो ॿुधा त तव्हां ठाह कहिड़नि शर्तनि ते कंदो? कमाल खान जे हिसे जी मिल्कियत उन जे हवाले कई वञे ऐं हू बाक़ी ज़िंदगी अची हिते गुज़ारींदो। तव्हांजे तरफ़ खां का बि अॻिराई न कई वेंदी। जेकॾहिं कमाल खान अॻिराई कंदो त उहो वाजिबुल क़त्ल। ओठा कमाल खान त हिनमहिल वाजिबुल क़त्ल आहे। गफ़ार खान उन सां ठाह कीअं कंदो? छो त कमाल खान जा हथ ग़रीबनि जे रत सां रंगियल आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त वधीक खून रेज़ी न थिए ऐं वधीक क़त्ल आम न थियनि त पोइ इहो ठाह तव्हांखे करणो ई पवंदो। गफ़ार खान, जेकॾहिं तव्हां ठाह जा इनकारी थींदव
त पोइ किरंदड़ हर लाश जो ज़िम्मेवार तूं हूंदे तूं। ऐं जेकॾहिं तूं अना ऐं क्रोध में अची करे हितां जे मज़लूमनि जो खून वहायो, जॾहिं त ज़ालिम असां आहियूं ऐं असां इन्ही ज़ुल्म खां तौबा कयूं था ऐं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी अमून ऐं सुकून सां गुज़ारणु चाहियूं था, पोइ तव्हां पोइ छो था हटो? ठीकु आहे वठा, मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। मां पंहिंजे ॻोठ वारनि सां सलाह करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे गफ़ार, तव्हां पंहिंजे ॻोठ वारनि सां सलाह करे वठो। मां 3 ॾींहंनि खां पोइ वरंदी वठणु ईंदुसि। तव्हांजो न असांजे मथां को एतबार आहे ऐं न वरी राम। सम्झां थी त हिन ॻोठ में वॾी का मुसीबत अचण वारी आहे, इन जे करे त हिननि जो साह थो वञे। हाँ सोट, मुसीबत वॾी अचण वारी आहे, वञी मां ॾिसी अचां। न न सुट, तूं ॿाहिरि न वञ, जेका बि ॻाल्हि हूंदी ते ख़बर पइजी वेंदी। पोइ हिननि खां पुछा कर। जेसी ताईं ख़तरो आहे न तेसी ताईं हिननि जी नेड़ीअ मां हिकु बि लफ़्ज़ न निकिरंदो। सोट तूं सब्र कर, ख़ौफ़ ख़तम थिए त पोइ हिननि खां पुछी था वठूं। अचियो ज़ालिम मुद्दा कमाल अचियो। हींअर ओठे वारा भॼा में हूं, जीअं हू मजबूर कनि रबन ऐं रईस गफ़ार ख़ान खे हथियार पिटा करण ते। ओठो ऐं कमाल ख़ान वारो एॾा त ज़ालिम आहिनि जेके विढ़ंदे मरी वेंदा पर ठाह जूं ॻाल्हियूं कोन कंदा। हिन अहिड़ी ॻाल्हि न आहे, घर छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। हू दर दर जूं ठोकरूं खाई बेज़ार थी पिया आहे। हाणे चाहिनि था त कहिड़ी तरह बि ठाह थी वञे, जीअं हू अची पंहिंजे घरनि में रहनि। पर ख़ान, छा रईस गफ़ार ख़ान हिननि सां ठाह करे हुननि खे वापसि ॻोठ वेहण जी इजाज़त ॾींदो? मूंखे ईअं नथो लॻे। रईस इहो फ़ैसिलो करे इन्हनि ॿिन्हिनि खे ॻोठ में वेहारे। इन्हनि एतिरा ज़ुल्म कया आहिनि, रईस इन्हनि लाइ गोली जो ऑर्डर ॾेई छॾियो आहे। जेकॾहिं ओठे का बि चालाकी कई ऐं अदा खे छॾाइण जी ॻाल्हि हुन रईस गफ़ार ख़ान सां न कई, वारिस ऐं छोकिरी खे रईस गफ़ार ख़ान जे हवाले करे पंहिंजा मुफ़ाद हासिल करण जी कोशिश कई त पोइ ओठे खे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। ओठो वॾो ठोकरियूं खाई चुको आहे, हाणे रईस हाकिम ख़ान सां कॾहिं बि धोखो न कंदो। वॾो मफ़ाद परस्त माण्हू आहे, हितां रईस खे धोखो ॾेई ॿ चकर निकिरी वियो आहे। उहो बि रईस हुन ते भरोसो करे ॻाल्हियुनि लाइ रवानो कयो अथसि। ओठो भल केॾियूं बि चालकूं छो न करे, पर जेसीं ताईं वलू आज़ाद नथो थिए रईस हुननि खे कॾहिं बि आज़ाद न कंदो। मां बि इहो ई चाहियां थो त अदा आज़ाद थी हिते अचे, पोइ जेकॾहिं उन्हनि मां हथ कढनि था त ख़ैरु आहे, बाक़ी जेकॾहिं हीअ बि हथनि मां हलिया विया ऐं अदा बि आज़ाद नथो थिए त मां पाण खे रोके सघंदुसि। ॻाल्हि कर उठा, कहिड़ो मक़सदु खणी तूं रईस गफ़ार ख़ान वटि आयो आहे? मूंखे ख़बर आहे रबन त तूं मूं ते मथां एतबार कोन कंदो, इन करे मां चवां थो कुझु हिन मोबाइल में आहे जेको तूं ॾिस। कमीननि मां इहा ई उमेदूं हिते आहिनि, कमीना ते लही ईंदो। दिलि त चए थी त हिते जो हिते खटो ॾेई मारे छॾे, पर तूं ईअं नथो करे सघे न भन। इन करे तोखे ख़बर आहे त जेकॾहिं मूंखे कुझु थियो त मीरा ऐं वारिस ज़िंदा सलामत वापसि कोन ईंदा। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तूं रईस गफ़ार ख़ान सां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे आयो ऐं हुन सां तो कहिड़ा शर्त रखिया। रईस गफ़ार ख़ान जूं ॻाल्हियूं तोखे कोन कंदुसि, ऐं वरी जेके तोसां ॻाल्हियूं कंदुसि उहे रईस गफ़ार ख़ान सां न कंदुसि। वॾो कमीनो शख़्स, वॾो कमीनो शख़्स साईं उठा। मूंखे इहो ॿुधाए त मीरा तोखे कीअं अथाई? इहो वॾो किसो आहे, इन खे तूं छॾ बन। तूं हाणे पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि ॿुध। उठा, मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधिजे।
जेकॾहिं तव्हां मूंखे मारियो त मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो, पर जेकॾहिं मीरा खे कुझु थियो त मां तव्हांखे सदा कोन छॾींदुसि। जेकॾहिं मीरा खे मारणो हुजे हा न त उन्ही जो लाश तोॾे मोकिलियो, तो वटि हिते ॻाल्हाइण लाइ न अचो। इन करे मीरा जी ज़िंदगी हाणे तुंहिंजे हथ में। तूं उनखे बचाइण थो चाहीं या उनखे मौत जे मुंहं में सटाइण थो चाहीं, इहो तो ते आहे रबन। उन्हनि कमीणनि वरी नई चाल खेॾणु शुरू कई आहे। अदा साईं, असां उन्हनि जे चालनि में अची पहिरियां बि धोखा खाई चुका आहियूं। हा मिर, हाणे असां जेको बि क़दम खणंदासीं सोचे सम्झी पोइ खणंदासीं। छा सच में बाबा साईं ओठे वारनि सां ठा कंदव? कल हाणे तूं ईअं कर, अॼु शाम सभिनी ॻोठ वारनि खे ॿुधाए अच त सुभाणे हू ओताक ते गॾु थियनि। हाज़ुर बाबा साईं। जॾहिं उन्हनि सां ठा करिणो ई न आहे त पोइ ॻोठ वारनि खे गॾु छो पिया कयो? ॻोठे ई कमाल जा माण्हू इन ॻोठ में मौजूदु आहिनि जेके घड़ी घड़ीअ जी ख़बर उन्हनि ताईं पहुचाइनि था। जेकॾहिं मूं ॻोठ वारनि खे गॾु करे उन्हनि सां सलाह न कई न त इहा ख़बर ओठे वारनि ताईं पहुची वेंदी ऐं पोइ हो होशियार थी वेंदा। पोइ उन्हनि खे पक थी वेंदी त असां बि उन्हनि जे ख़िलाफ़ साज़िशूं पिया कयूं। पर जेकॾहिं मूं सभिनी ॻोठ वारनि खे घुराए उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं न ऐं ॻोठ वारनि जे मथां इहो ज़ोर रखियो त असां उन्हनि सां ठाह करणु चाहियूं था, इहा ख़बर न जॾहिं ओठे वारनि खे पवंदी त उन्हनि खे इहा बि पक थी वेंदी त हाणे असां कमज़ोर थी विया आहियूं ऐं असां हथियार फिटा करणु था चाहियूं। ईअं करण सां ओठे वारनि जी लापरवाही वधी वेंदी। पोइ उन्हनि जी लापरवाही मां असां फ़ाइदो वठंदासीं। उन करे कालो तूं सभिनी ॻोठ वारनि खे ॿुधाए छॾ। हाज़ुर बाबा साईं, मां अॼु शाम ई सॼे ॻोठ वारनि खे ॿुधाए थो छॾियां ऐं सुबुह जो सवेर उहे पहुची वेंदा। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए वठा त तूं मां छा चाहींदो? इहे ॻाल्हियूं कमाल खान ऐं हाकिम खान जे साम्हूं थींदियूं, तोखे उते अचिणो पवंदो। हाणे तूं मूंखे बि धोखे सां फसाइण थो चाहीं। रबन जो साह मीरा में आहे ऐं मीरा असां वटि क़ैद आहे। ईअं सम्झ त रबन जो साह असांजी मुठ में बंदि आहे। पोइ तूं इहो कीअं चई सघीं थो त असां तोखे मारे सघूं था? उठा तूं पंहिंजो मक़सदु ॿुधाए। छॾ असांजे मक़सदु। तूं मीरा सां मिलणु नथो चाहीं छा? ठीकु आहे, अॼु राति मां अची वेंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रहे रबन, त असां वटि अचण जी ख़बर तुंहिंजी कंहिंखे बि न पवे, छो त असांजे विच में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहे सभु राज़ में रहणु घुरिजनि। ठीकु आहे, उठा। सभु ॻाल्हियूं राज़ में रखियूं आहिनि। इन में सिर्फ़ु तुंहिंजी भलाई न आहे बल्कि वारिस ऐं मीरा जी बि इन में भलाई आहे, छो त मीरा ऐं वारिस खे रईस गफ़ार खान मराए नथो सघे ऐं हू पंहिंजो ज़िद छॾे असांजा शर्त कॾहिं बि क़बूल न कयो। रईस गफ़ार खान जो इहो ई चवणु आहे त असांजे माण्हुनि जा लाश मोकिलियो, असां उन्हनि जे कफ़न जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। छा तूं उन मां इहा उमेद रखी सघीं थो त मीरा ऐं वारिस खे बचाइण ख़ातिर हू पंहिंजे असूलनि जो सौदो करे सघे थो? गफ़ार खान खे छॾ, हाणे सिर्फ़ु तोसां ई ॻाल्हियूं थींदियूं। राति तूं निकिरी अचां, पोइ वेही करे तोसां ई ॻाल्हियूं कंदासीं। अदा, ओ अदा, एने दे अच। जी चाची। छोरा, मां तोखे अदा चवां थी ऐं तूं मूंखे चाची तो चवें। अदी चवंदे तुंहिंजी ज़बान ॾुखे थी छा? अदा, तूं हिन खे छॾ, रुगो मूंखे इहो ॿुधाए त ओठो हिते आयो हुयो? हा दी, ओठो हिते आयो, रईस सां ॻाल्हियूं करे वापसि हलियो वियो। इहा ख़बर पई
त हुन रईस छा ॻाल्हायो? अकेला ई में रईस सां ॻाल्हियूं कयूं, का बि ख़बर नाहे त कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं। इनखे छॾ। अदा तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। ॿुधाए कहिड़ो कमु कयां? ऑटो जेकर हिते आयो आहे त हुनखे मुंहिंजो नियापो त ॾे। हुनखे चइजांइ त मूंसां मिली वञे। ओठो होश में न आहे, हुन जे साम्हूं वेंदुसि त हणंदो बंदूक। पोइ मूंखे कहिड़ो लाचार जो तुंहिंजो नापो खणी वञा। ॾिठी वॾो गुचड़ो छोरो आहे। हाणे जेको बि घिटी मां गुज़रे हुनखे बी तो पुछड़ो कंदी है। छा चयो रईस गफ़ार खान? अदा खे छॾींदो या न? हाँ छॾींदो तुंहिंजे भाउ खे, तूं परेशान न थी। सिधो जवाबु ॿुधाए त रईस चयो छा? ये ॻाल्हियूं हलियूं उतां अॻिते कयूं था, तूं हितां निकिरण जी कर। रईस गफ़ार खान जे हर ॻोठाणे जे दिलि में असां लाइ नफ़रत वेठल आहे। किथे पासो वठी कनि न असांखे पूरो। हल त निकिरण जी कयूं। सुलक्षणी ओ सुलक्षणी छा थियो आहे? मां अॼु तुंहिंजे लाइ बिरयानी जो सामान वठी आयो आहियां। वठी आया त पोइ तयारु करे त खणा न। अॼु भला ही घर खाली आहे, ॿिया निभागा किथे आहिनि? सभिनि खां वॾो निभागो मक़सद अबो? हा हा उहो निभागो वियो आहे शहर। चए पियो त मां सेवयूं वठी थो अचां तोखे रधे थो खारायां। तूं छॾ अबे खे, अबो सफ़ा पोड़ो खग थी वियो आहे। अॻियां 4 ॾंद बचा अथसि। जेकॾहिं न तूं अबे सां शादी कंदी पोइ त तुंहिंजी ज़िंदगी आज़ाब बणिजी वेंदी। तंहिंजे करे थोरो नौजवाननि ॾे ॾिस। पोइ ॿियो कंहिंसां शादी कयां? इहो तूं मूंखे ॾिस त मां केॾो त ख़ूबसूरत जवान आहियां। छा कॾहिं तो पंहिंजे पाण खे आईने में ॾिठो आहे? हा आईनो ॾिसंदो आहे, रोज़ ॾिसंदो आहे। पोइ आईनो भला तोखे छा चवंदो आहे? आईने त मुंहिंजी कॾहिं बि दिलि न आहे ठारी। घटि में घटि तूं शादी जी हा करे ही दिलि त ठार न। पीरू आहे प्यार जो प्यासी मिले रुगो मार थी। ठीकु आहे मां तोसां ई शादी कंदसि। वाइदो? वाइदो वाइदो सची? पक्को। अम्मा छा थियो? अम्मा याद अची वई ख़ुशी में। अम्मा खे ॿुधाया थो त तुंहिंजी नूंहं अची वई आहे। जॾहिं त मां तोसां शादी कंदो बाबो ॾिसी चवंदो अंगूर खे लंगूर न, मुंहिंजो मतिलबु आहे लंगूर खे अंगूर मिली वियो आहे। अदा जल्दी कर, मूंखे सयूं ॾे। ॾियां थो सब्र कर। हाणे 4 दॿा कयां? चरियो आई छा? सिर्फ़ु हिकु ई दॿो खपे। भॼणा आहियूं खाइण वारा। एॾो तकिड़ो आई, मूं सोचियो त दर्जन खन वठदे। भाऊ जल्दी कर, मूंखे बासमती चावल दे। मामा इहो वरी कंहिं प्रोग्राम थो करे? तुंहिंजी मामी लाइ उनजी फरमाइश आहे। मामी? कहिड़ी मामी मामा? अरे ने भगा या थियण वारी मामी जेका पंहिंजे घर वेठी आहे। अॼु उन चयो आहे अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त मूंखे बिरयानी खारां। बिरयानी खाराईंदे त पोइ शादी कंदीमांइ ऐं मुंहिंजो घोट थींदे। पोइ त मुंहिंजो अंदर बि डरी पियो। ख़बर न पुट ॾे ख़बर इहो ओठो हिते कीअं आयो? मीरा जी ख़बर खणी आयो। छा मीरा ओठे वटि आहे? हा मीरा खे न ओठे कैद करे छॾियो आहे। पुट हाणे त हू तोखे बि मारणु चाहिनि था। जेकॾहिं मारणु चाहिनि था त छा मां ओॾे न वञा? अमां जेकॾहिं इहो ओठो वञी मुंहिंजी मीरा खे इहा ख़बर ॿुधाईंदो त तुंहिंजे रबनि खे ॿुधायोसीं त मीरा असां वटि आहे ऐं हू तोखे छॾाइण लाइ न आयो त पोइ मीरा छा सोचींदी? अमां त रबनि पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजी मीरा खे मौत जे खूह में उछलाए छॾे। पुट रबन मां ईअं नथी चवां त तूं मीरा खे बचाइण जी कोशिश ई न कर। जेकॾहिं मीरा खे बचाइणो आहे न त पोइ मूंखे उन तरफ़ वञिणो ई पवंदो। मां तोखे रोके त कोन थी सघां छो त मुंहिंजे रोकण सां तूं मुड़ंदे त उहो ई कोन। पुट मां चाहियां थी त ओठे जी चालाकियुनि खे कुझु सम्झण जी कोशिश कर ऐं जल्दबाज़ीअ में को कदम न खण। अम्मा मां इन ओठे जे फरेब ऐं मकर खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। अम्मा हू मूंखे इस्तेमालु कंदा ऐं पंहिंजा मक़सद हासिल कंदा, पर मीरा खे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदा। तूं बेफ़िक्र थी अम्मा, मां का बि जल्दबाज़ी न कंदुसि ऐं ना ई जल्दबाज़ी में को कदम खणण वारो आहियां।
मूंखे पूरी पूरी उमेद आहे त तूं गफ़ार ख़ान खे ॻाल्हियुनि में मुतमिल करेसि पोइ मोटियो। हाकिम ख़ान, असांजो मुखालिफ़ सिर्फ़ु गफ़ार ख़ान आहे। मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए त हुन जे साम्हूं तो कहिड़ा शर्त रखिया? मुंहिंजो पहिरियों ज़ोर इहो हुयो त असांजो हमराह वलू जेको आहे उनखे आज़ादु कयो वञे, उन खां पोइ ॻाल्हियुनि खे वधाईंदासीं। ओए गफ़ार ख़ान, छा चयो? गफ़ार ख़ान चयो त मूंखे तव्हांजी ज़बान मथां को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं मां वलू खे आज़ादु बि कयां, पहिरियां तव्हां मुंहिंजे हमराहनि खे आज़ादु कयो, उन खां पोइ मां तव्हांजे हमराह खे आज़ादु कंदुसि। अदा जेकॾहिं वाइदो करे थो त पोइ हुनजे वाइदे ते एतबार करे सघे थो, छो त अदा उसूली वाइदे जो पको आहे। हू पंहिंजो सिर तरी सघे थो पर वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं न कंदो। पहिरियां इहा ख़बर पए त ओठो उते कहिड़ा तीर हणी आयो आहे। राति हिते रबन ईंदो ऐं इहो ई रबन गफ़ार ख़ान जो सिर खणंदो, वलू खे बि आज़ादु कराए हिते उहो ई वठी ईंदो। रबन सां तो अदा जे साम्हूं ॻाल्हियूं कई। मां ॿार आहियां जो रबन जे साम्हूं गफ़ार ख़ान सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदुसि। रबन खे छॾ, तूं इहो ॿुधाए त गफ़ार ख़ान सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? जेके ॻाल्हियूं तव्हां मूंखे ॿुधायूं उहे ई ॻाल्हियूं मां गफ़ार ख़ान जे साम्हूं रखियुसि। पहिरियां त ॻोठ वारनि सां सलाह कनि, 2 ॾींहंनि खां पोइ मां ओॾां मोटी वियुसि। तालाए मैडम सुंदरचनी मूंसां धोखो छो आहे? बस आने बस बाबा, तेरी सनी न कर। अरे यार ये तो छोरो मूंसां चप पइजी वियो आहे। मामा अच्छी दाढ़ी में थाप कदे थोर खे कावड़ लॻंदी न। तव्हां टई हिक ॿिए ते कावड़ न कयो, असां खाधो खाई पोइ ॿुधंदासीं त कंहिं सुठो तयारु कयो। तव्हां टिनिनि मां जेको बि मूंखे सुठो खाधो ठाहे खाराईंदो न, मां उन्हीअ सां ई शादी कंदसि। मुंहिंजी सुलक्षणी सेव खाई ॾिस कीअं थी लॻनि। सुठियूं आहिनि। ऐं मूं वारी बिरयानी खाई ॾिस। सुठियूं आहिनि। थू, अरे छोरा रोजी आहे थू था कयो। असांजी रोज़ी खे थोरी थू कयो आहे। हाणे बाक़ी मुंहिंजे मुंहुं मथां थू था कयो। तुंहिंजे अफ़ालनि ते त मामा, तुंहिंजे अफ़ालनि ते। अरे एॾा बि मुंहिंजा अफ़ाल पुछड़ा न आहिनि जो तव्हां थुकियो आहे। अञा चई तो त पुछड़ो न आहियां। ही तुंहिंजी थियण वारी नो आहे, तूं हिन सां इश्क थो करे। अच्छी दाढ़ी में ॿुढी बि नथो मरी। लक्षण त सुलक्षणी जा, बाक़ी हे मौत बेलक्षणो आहे। इनखे त तव्हां ई सुधारे सघो था, बाक़ी सुलक्षणीअ जा लक्षण न आहिनि जंहिंखे सुधारे। ॾे ख़बर बन इहो उठो छा चए पियो ऐं कहिड़ी बकवास करे पियो? ऐबत उठो छा बकवास करे पियो? मां त हुन ॾे कन ई कोन ॾिनो। रबन नेठ कुझु तोखे चई वियो हूंदो न। ऐबत मूंसां का बि साफ़ ॻाल्हि न कई, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हुन वारिस खे अगवा कयो ऐं इहा ॻाल्हि हुन रईस सां कई हूंदी। वारिस खे इन करे अगवा कयो हूंदो हुननि कि हाकिम ख़ान पंहिंजो माण्हू छॾाइण थो चाहे। जेकॾहिं रईस हुननि खे आज़ादु कंदो न तॾहिं बि ॻाल्हियुनि थी सघे थो ओठे वारा ठाह जॾहिं भॼंदा वधा हुजनि। ठाह हू कॾहिं बि कोन कंदा, पर ठाह जी आड़ में रईस वॾे सां दोखो ज़रूरु कंदो। हाणे रईस बि हुननि जे दोखनि खे सम्झी वियो आहे रबन। न आहे बतन न, रईस हुननि जी शैतानगिरियुनि खां अञा वाक़ुफ़ु न आहे, छो जो हुननि जी ज़ुबान ते लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि ऐं मन में कुझु ॿियो हूंदो आहे। हू ॻाल्हियुनि ज़रिए रईस खे राज़ी करे वठंदा, पर हुननि जे मन में छा आहे इहा असांखे कीअं ख़बर पवंदी? इन करे हैबत इन शैतान माण्हुनि सां शैतान बणजणो ई पवंदो, न त हुनजी असलियत असां कॾहिं बि सुञाणे कोन सघंदासीं। ओठो छा करे आयो आहे? ओठो आहे कमाल ख़ान, त तव्हांजा सरदार आहिनि। हू जेको कुझु कंदा हुनजी ख़बर त तव्हांखे ई हूंदी न। पोइ इहा ई ॻाल्हि त तव्हां खां ई पुछणु घुरिजे। मोए बि ओठो ई कमाल ख़ान इहो ई चाहिनि था त उन्हनि जे करे जेका तव्हां दुश्मनी जी बाहि ॿारी आहे न उहा ख़तमु थियणु घुरिजे। ओठो वञण वक़्तु मूंखे इहो ई चई ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो ऐं असांखे बि ओठे जी नियत ते शक करणु घुरिजे। असां तव्हांजे मथां शक नथा कयूं। जेकॾहिं उहे वफ़ादार त असां बि उन्हनि जे लाइ पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए छॾी। मीरा, तुंहिंजे लाइ ख़ुशी जी ख़बर आहे, राति रबन तोसां मिलण लाइ अचे पियो। काश ओठा, जॾहिं तूं ज़ख़्मी हालत में मूं वटि पहुतो हुई ऐं 3 ॾींहं पूरा बेहोश हुई, काश जेकर मां हुते तोखे
मारे छॾिया हा त अॼु तूं रबनि खे धोखे सां हिते घुराए न माराई हा। मुझो यकीन कर मीरा, मां न तुझो दुश्मन आहियां ऐं न वरी सौट वारिस जो। अञा दुश्मनी कीअं थींदी आहे सौट? असांखे ॿधी ते क़ैद करे छॾियो अथव। अञा चई थो त मां तव्हांजो दुश्मन आहियां। इन वक़्तु जेकॾहिं मां कमाल खान ऐं हाकिम खान जो साथ न ॾियां हा त शायदि तव्हांखे हितां कढी न सघां। रांदो मां बि तव्हां सां हिते क़ैद में अची वियो आहियां। हाणे तुंहिंजी इन्हनि फ़रेब वारनि ॻाल्हियुनि में मां अचण वारी न आहियां। तूं भल मूं ते एतबार न कर मीरा, पर तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे। इहो एहसान मां तुंहिंजो ज़िंदगी भर लाइ न सघंदुसि। इन करे तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी बचाइण मूं ते फ़र्ज़ बणिजी वई। ओठा पंहिंजी ज़बान खे काबू में रख और कोठा पाण खे रोक। चओ त हिननि खे मारणो न आहे, फांसीअ जो सौदो करणो आहे। इन्ही सौदे जे करे त मां ख़ामोश आहियां जो ही ज़िंदा आहिनि, न त ही कॾहिं ॼमजी वञनि हा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।